बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली बगे तरफ़ां भली कार नाज़रीन। ऑनलाइन या फ्रीलांसिंग ज़रिए पैसो कमाइण हक़ीक़त आहे। तमामु घणो नौजवान पैसो कमाए सघनि था, पर जेतिरो वॾो पैसो आहे ओतिरी वॾी महिनत घुरिबल आहे, ओतिरी वॾी लगन घुरिबल आहे, मुस्तक़िल मिज़ाजी घुरिबल आहे। असां इन ई हवाले सां तव्हां हिकु रिपोर्ट पेश कयूं था, जेका रिपोर्ट सिंध जे हिकु नौजवान बाबति आहे, जेको न रुॻो पाण लखें रुपया कमाए रहियो आहे, पर सिंधी नौजवाननि खे ऑनलाइन या फ्रीलांसिंग ज़रिए पैसो कमाइण जा गुर सेखारे रहियो आहे। त अचो त ॾिसूं असद शाह जी हीअ रिपोर्ट। घणनि माण्हुनि लाइ ही दोखो ऐं डाड़ आहे, पर इहा हक़ीक़त आहे त ऑनलाइन या फ्रीलांसिंग ज़रिए सिंध जा नौजवान बि तमामु घणो पैसो कमाए सघनि था। पर जेतिरो वधीक पैसो ओतिरी वधीक महिनत, मुस्तक़िल मिज़ाजी ऐं स्किल या हुनुर घुरिबल आहे। ऐं इन्हनि उसूलनि ते अमल कंदे हिकु सिंधी नौजवान न रुॻो पाण माहवार लखें रुपया कमाइण जी दावा करे थो, पर ॿियनि सिंधी नौजवाननि खे ऑनलाइन अर्निंग या फ्रीलांसिंग मुफ़्त सेखारे रहियो आहे। ऐं चवे थो त जेके बि सिंधी नौजवान सिखणु चाहिनि, हू खेनि मुफ़्त कोर्स कराइण लाइ तयारु आहे। हू किथे रहे थो, सिख्या किथे पियो ॾे, पाण केरु आहे, हीउ कमु कीअं सिखियाई, उन जा पेरा खणूं था। पाण हलूं था ज़िले सांगड़ जे नंढड़े शहर भिट भाइटी, जेको खिपरे शहर खां कुझु किलोमीटर्स जे मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। ऐं हिन शहर में हिकु सेंटर हलाए रहियो आहे नामियारे कॉम्परस अॻवान डॉक्टर मीर आलम मरी जो फर्ज़ंद अबुल कलाम उर्फ़ जहान आलम मरी। अचो त साणसि ॻाल्हि ॿोल कयूं। मुंहिंजो नालो अबुल कलाम आहे ऐं सॉफ्टवेयर इंजीनियर आहियां। सिंध यूनिवर्सिटी मां मूं ग्रेजुएशन कंप्लीट कई हुई। कॾहिं तव्हां पास आउट कयो? 2019 में मूं पास आउट कयो। ही ऑनलाइन जेका अर्निंग आहे उन फील्ड तरफ़ कॾहिं खां तव्हां आहियो? ऑनलाइन में जीअं कोविड आयो उन खां पोइ आयुसि। इन खां पहिरीं जॉब कंदो हुअसि, त जॉब कोविड में क्विट कई, त पोइ ऑनलाइन शिफ्ट थी वियो असां 2020 में। अच्छा, थोरो एक्सपीरियंस ॿुधायो, कीअं शुरूआति थी, पोइ कीअं कमु अॻिते वधंदो वियो, कहिड़नि तव्हां प्लेटफॉर्म्स ते कमु कयो, कहिड़े क़िस्म जो कमु कयो? साईं स्टार्ट जीअं जॉब जे लाइ असां कई, त पोइ मोबाइल एप्लीकेशन डेवलपमेंट खां खईं। उहो ख़तमु करण खां पोइ जीअं मूं स्टार्ट की सिंधी फेसबुक त मूं क्लाइंट ॻोल्हणु, लीड्स ॻोल्हणु शुरू कयो स्टार्टिंग में। छो त फाइवर अपवर्क ते उहो अप्रूवल लॻाइनि था, उहो रैंकिंग उन में काफ़ी टाइम लॻंदो आहे। त कंहिंखे 15-20 महीना लॻी वेंदा आहिनि, कंहिंखे 2-3 ॾींहं लॻंदा आहिनि। त मूं पहिरीं फेसबुक ते क्लाइंट्स ॻोल्हिया, त उन्हनि मां हिकिड़े क्लाइंट्स खे मूं ऐप ठाहे ॾिनी हुई। उहा बेसिकली इमेज प्रोसेसिंग ते करेंसी या नोट आइडेंटिफाई करे, कंहिं अंधो माण्हू ॾिसी नथो सघे, त ऐप उनखे ॿुधाए त नोट कहिड़ो ॾियो पिया। त उहा ऐप उनखे ठाहे ॾिनी हुई 15,000 खां। उहो फर्स्ट हुन प्रोजेक्ट स्टार्ट कयो। 15,000 रुपीज़ या? जी हा, रुपीज़ का। अच्छा, पोइ कीअं अॻिते तव्हांजो कमु हलियो? पोइ उन ई क्लाइंट खां मज़ीद कमु खणंदो वियुसि पिया। त पोइ उन क्लाइंट खां आस्ते आस्ते पोइ प्लेटफॉर्म ते मुंहिंजे पोर्टफोलियो तयारु थी हुई। छो 2 एप्लीकेशन मुंहिंजे मार्केट में ऑलरेडी अची चुकियूं हुयूं। कहिड़े प्लेटफॉर्म ते? अपवर्क ते, स्टार्ट अपवर्क कयो, एंड देन फाइवर, एंड देन freelancing.com ते। त उन्हनि तां पोइ आस्ते आस्ते मुंहिंजी प्रोफाइल जो जीअं पोर्टफोलियो ठाहींदो वियो, त क्लाइंट खे ट्रस्ट पैदा थींदो वियो, त भाई इशू हे जेको इंसानु आहिनि, जो कुझु कमु कयल आहे, हिकिड़ो जो हिस्ट्री रिकॉर्ड आहे, त पोइ आस्ते आस्ते मूंखे प्रोजेक्ट ग्रैब करण में आसानी थी। त पोइ असां ॿिया दोस्त पाण में मिली करे असां हिकिड़ो अकाउंट्स सेट करे वरिता। त उनखे मूं प्रोजेक्ट ग्रैबिंग ते लॻाए छॾियो, लीड्स मैनेजमेंट ते। त हू प्रोजेक्ट खणी अचे ऐं हुनखे एग्जीक्यूट कंदो वञे, डेवलप कंदो वञे। अच्छा, इहे त हाणे तमामु हिकिड़ो ॾुखियो कमु आहे न, हिन लाइ हेॾी सारी पढ़ाई खपे। त को जेको घटि वीचारो पढ़ियलु हुजे, इंटर पास हुजे, मैट्रिक पास हुजे, हुनजी ग्रेजुएशन कयल हुजे, त उहो बि तव्हां जहिड़ो न सही इन क़िस्म जो कमु करे घणो कुझु कमाए सघे थो? बिल्कुलु लाज़मी कोन्हे उहो टेक्निकल कोर्सिस करे। टेक्निकल कोर्सिस के अलावा साइड जी कंटेंट मैनेजमेंट है, सोशल मीडिया मार्केटिंग है ऐं ड्रॉप शिपिंग है। ड्रॉप शिपिंग सां मुराद बाइंग सेलिंग जी नंढिड़ो दुकान को लॻाए वेंदो, हिकिड़े पासे खां वठे ॿिए पासे सेल आउट करे। उन में टेक्निकल स्किल्स रिक्वायर्ड न हूंदियूं आहिनि एतिरियूं, पर उन में कम्युनिकेशन स्किल्स लाज़मी हुजणु घुरिजनि, सोशल मीडिया मार्केटिंग स्किल्स हुजणु घुरिजनि। इंग्लिश सुठी हुजे? जी, इंग्लिश सुठी हुजे। छो त तक़रीबन इहो बिज़नेस यूरोप बेस में वधीक तमामु सुठो हलंदो आहे। पाकिस्तान में जीअं तव्हांखे ख़बर जी दराज़ बि रिपोर्ट कढी छॾी, मल्टीपल स्कैमर्स आहिनि पाण वटि, तंहिं करे पाकिस्तान में इहो थोरो टफ आहे कॉम्पिटिशन। त जंहिंजी असां सिंधी नौजवाननि जी थोरी इंग्लिश थोरी एवरेज आहे, घणनि खे अचे बि कोन थी, उहे वीचारा छा कनि?
तो वो हिन में पंहिंजी सिंधी लैंग्वेज ते ब्लॉगिंग स्टार्ट करे सघनि था। काफ़ी सारा माण्हू आहिनि वर्ल्ड वाइड जेके चवनि था त हेॾो जेको कंटेंट आहे इंग्लिश में, लाइक को बि आर्टिकल्स अचनि था इंग्लिश में अचनि था, त उन्हनि जी सिंधी ट्रांसलेशन नथी मिले, त उन सिंधी ट्रांसलेट करे के वेबसाइट ते ब्लॉगिंग करे सघनि था। उन तां पर मंथ 5-6 लख रुपया आसानी सां कमाए सघनि था। 5-6 लख जी आसानी सां, अञा वधीक कमाए सघनि था। डिपेंड थो करे हुनजी ऑडियंस ते केतिरा व्यूज़ थियनि था। उन लाइ महिनत केतिरी कनि, छा सिखनि? उन लाइ सिंपली हिकिड़ी वर्डप्रेस सिखी वठनि। वर्डप्रेस नॉन टेक्निकल फील्ड आहे, ड्रैग ड्रॉप करे वेबसाइट सिंधी ब्लॉगिंग ठाहे वठनि ऐं उन खां पोइ अगरि सिंधी उन्हनि जी थोरी आहे उन्हनि ते ग्रामेटिकल सुठो तरीक़े सां करनि, इंग्लिश जी का बि आर्टिकल खणी ट्रांसलेट करे उन ते रखी छॾनि ऐं गूगल से एड्स उन ते लॻाए छॾनि। अच्छा, हाणे इंग्लिश ट्रांसलेशन जो वरी सुवालु ईंदो त हाणे इंग्लिश बि सुठी हुजे तॾहिं त ट्रांसलेशन थींदी, पर ऑटो जेका ट्रांसलेशन जा सॉफ्टवेयर्स बि आहिनि न, उहो उन तां बि कमु हली सघे थो? बिल्कुलु, अहिड़ा प्लगइन आहिनि वर्डप्रेस में, ख़ुदि हिकिड़ा प्लगइन्स अचनि था ट्रांसलेशन जे लिहाज़ खां, ऐं उहो इंस्टॉल हुन में करे जेकी बि स्क्रिप्ट इंग्लिश जी लिखंदा उहो ऑटोमेटिकली ट्रांसलेट थी अची वेंदी लैंग्वेज में। भाऊ अब्दुल कलाम मरीअ सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो, पर हाणे भिट भाइटी में संदसि सेंटर ते मौजूदु हिन जे शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हिन सेंटर ते प्राइमरी खां वेंदे कॉलेज में पढ़ंदड़ शागिर्द शाम जे वक़्तु मुफ़्त सिख्या वठी रहिया आहिनि। रिपोर्ट जे हिन हिसे में कुझु अहिड़नि ई शागिर्दनि सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल तव्हां आॾो पेश कजे थी। तव्हांजो नालो छा आहे? असगर अली। केरु आहियो पाण? ऐं पाण हरीसर आहियां। पढ़ियल केतिरो आहियो? सर मूं हींअर ग्रेजुएशन कई हुयसि। इंग्लिश ते आहे ग्रिप? इंग्लिश थोरी घणी सम्झ अचे पई, बाक़ी हिते सिखूं पिया सेंटर ते। केतिरो वक़्तु थियो आहे? मूंखे तक़रीबन 2.5 महीना थी विया आहिनि। छा सिखियो पिया? ऐं बेसिकली पंहिंजो ऐप डिज़ाइनिंग वग़ैरह वेब डिज़ाइनिंग सिखां पियो। पोइ तव्हां हाणे मायूस आहियो या तव्हांजी उमेदूं वधियूं आहिनि? न मायूसी आहे कोन्हे। हाणे प्रोजेक्ट खयो आहे पंहिंजो, अलहमदिल्ला। कल्ह सर ॾिनो हिकिड़ी टास्क कंप्लीट कंदासीं, इंशाल्लाह पंहिंजो कमु शुरू करे ईंदा। मुबारक हुजो न। मां घणो कमाईंदो? सर इहो त फ़िलहालु ॾिसण में, जॾहिं प्रोजेक्ट पेश कंदासीं साम्हूं त ख़बर पवंदी। अच्छा, तव्हां सम्झो था त हीअ जेका ॾुखी आहे हिकिड़ी दुनिया फील्ड, ॾुखी आहे सवली आहे? न, हीअ मुंहिंजे हिसाब सां सुखी आहे, छो त आउं सिखां पियो न पाण। सवली आहे? जी हा। उहे वीचारा चवंदा न ॾुखियो कमु आहे, हिते वॾी कॉम्पिटिशन आहे, तव्हां न सिखो, ॿियो को कमु कयो। उहे ॻाल्हियूं सिर्फ़ु ॿुधण जूं आहिनि। असल में हक़ीक़त जॾहिं तव्हां लहंदा न कम ते, पोइ ख़बर पवंदी। पोइ तव्हां जहिड़ा ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि खे कहिड़ी था सलाह ॾियो? साईं अचो, बिल्कुलु भले अचो, कमु सिखो। कमु वॾो आहे, फ्रीलांसिंग जाम वॾो कमु आहे। ऐं फ्रीलांसिंग वाक़ई हक़ीक़त आहे, ख़्वाब आहे, फ्रॉड आहे, छा आहे? साईं बिल्कुलु हक़ीक़त आहे, तॾहिं असीं पंहिंजो टाइम हिते ॾियूं पिया। तव्हांजो घणो टारगेट आहे? इंशाल्लाह बसि कमाईंदासीं ऐं पंहिंजो नालो ठाहींदासीं। केतिरो कमाईंदो? साईं लखनि में आहे इरादो, इंशाल्लाह। जी हा। अच्छा, तव्हां रहो किथे? फ़िलहालु त आउं हिते ई रहंदो साईं वारनि वटि। हीअ त सेंटर में रहंदा आहियो? जी न, मूंखे रूम ॾिनल आहे पर्सनल। ॿिया के अचनि दोस्त? हा अचनि, मोस्ट वेलकम। भले तंग त कोन कंदो? भॼाए त कोन छॾींदो? न भले अचनि। कॉम्पिटिशन वधीक आहे। न अचनि भले, असांजा भाउ आहिनि। जी हा। कोई शिकारपुर का दोस्त अचे पोइ? अचे भले रहे। बाक़ी मुल्कनि जा माण्हू फ्रीलांसिंग कनि पिया, पंहिंजे सिंध पोइ छो रहे? जी माण्हू एतिरा होशियार आहिनि छोकिरा? बिल्कुलु साईं, छो न आहिनि होशियार। सिंध जा नौजवान केतिरे अरसे अंदरि ऑनलाइन अर्निंग या फ्रीलांसिंग जो कमु सिखी पैसो कमाइण शुरू करे सघनि था? खेनि कहिड़ा मसइला ऐं चैलेंजिस दरपेश अची सघनि था? कहिड़ा प्लेटफॉर्म्स कमु करण लाइ सभ खां बहितर आहिनि? इन्हनि ऐं अहिड़नि ॿियनि सवालनि जा जवाब मालूम कंदासीं ईंदड़ हफ़्ते। कैमरामैन यासिर कुराई ऐं साथी रिपोर्टर असद शाह सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़ भिट भाइटी। नाज़रीन, हाणे हलंदासीं टनो मोहम्मद ख़ान। असां रियल इशूज़ में टने मोहम्मद ख़ान जी बहादुर न्याणी रज़िया सहतो ऐं उन सेंटर जी दर्द कथा रखीसीं, जंहिंखां पोइ सिंध जे हिकु समाजी अॻवान विख वधाई आहे। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी टनो मोहम्मद ख़ान पहुतो ऐं रज़िया सहतो तोड़े उन मर्कज़ में यतीम ऐं लावारिस ॿारनि जी सहायता जो ऐलान कयो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टनो मोहम्मद ख़ान मां असांजो रिपोर्टर काज़ी शम्स बांभण। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं टंडो मोहम्मद ख़ान जे पीर महल में, जिते मददगार सेंटर जेको लावार सेंटर जी जेका बानीकार रज़िया सहतो जे घर में मौजूदु आहियूं। ऐं कुझु ॾींहं पहिरीं आवाज़ टीवी जे मक़बूल तरीन प्रोग्राम रियल इशूज़ में जेका हिन सेंटर जी स्टोरी जेका असां ब्रेक थी हुई, उन खां पोइ हिते जामशोरे में रहंदड़ शेख अब्दुल्ला कोहिस्तानी उन ख़बर जो नोटिस वठंदे हिते पहुतो, उन जा तफ़सील बि वरिता। अॼु माशाल्लाह ही वरी ॿिए दफ़ा हिते पहुतो आहे,
जंहिं पोइ हिन डॉक्टरनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे, डॉक्टर जी टीम सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हिते जेको त हुनजी माली सहायता बि कई अथसि ऐं उन सां गॾोगॾु जेका मज़ूर थियल जेका नियाणी आहे निदा उनजे इलाज लाइ पिणु डॉक्टर जी टीम सां हुन सां ॻाल्हि ॿोल कई। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे शेख अब्दुल्ला कोस्तानी ऐं रज़िया सहतो पिणु मौजूदु, उन ॿिन्ही सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन हवाले सां असांखे छा ॿुधाईंदा। असां जेका ॻाल्हि कई असीं अलाह जो शुक्र कयूं था, असां हुनखे पारण आयासीं अॼु ऐं असांजो इहो हो त हफ़्ते जे अंदरि इनशाला ॿियो भेरो असां ईंदासीं। इहो असांखे ख़ुशी आहे त अॼु असां हिकिड़ो राशन जो मरहलो आहे, हीअ बि राशन हिननि जो 15 ॾींहं थो हले, 10 ॾींहं थो हले, छा थो थिए हिनखे ॾिसिजे, पोइ असां 2-3 महीना ॾिसी करे अञा हिनखे इनशाला हिन में वाधारो करण जो बि सोचींदासीं, ॾिसंदासीं त कहिड़े नमूने। बाक़ी मेन हिते जेका माज़ूर नियाणी आहे निदा जे नाले सां, मुंहिंजे सम्झ मुताबिक़ वधीक त हाणे डॉक्टरी रिपोर्ट हिननि खां फाइल वाइल अञा असांखे मिलियो न आहे। मुमकिन आहे ही दिमाग़ी तकलीफ़ आहे या मिर्गी बि चयो वेंदो आहे अहिड़े ॿार जे अहिड़े कैफ़ियत खे, अलाह बहितर ॼाणे थो चुकास थींदी सही माना में, डॉक्टर ई उनखे परखे सम्झी परोड़े सघंदा। पर बहरहाल इहो आहे त हिन वक़्तु जेको हिन जो कोर्स हलंदड़ आहे, ॿुधायो वियो आहे असांखे त हफ़्ते जे 2000 जो आहे। बहरहाल जेतिरे जो बि आहे इहो कोर्स हिननि खे महीने जी दवा इनशाला अॼु असां स्टार्ट कराए छॾी आहे। अॼु खां वठी हिननि खे इहा दवा मिलंदी, इहो हिननि तां दवा जो बोझ हल्को थी वेंदो। असांखे जाम ख़ुशी थी आहे। ऐं मदद करण वारे लाइ तव्हां हींअर कहिड़ियूं दुआऊं घुरो था? असां क़ुर पढ़ंदा आहियूं, दुआ घुरंदा आहियूं, अलम ते बि हा जाम थी आहे। हा हेतिरी माशाअल्लाह, ख़ुशी थी आहे। हा नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।